अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां तव्हांजो पंहिंजो गुलज़ार छाकड़ो जीअं त असांजो प्री प्यारो माण्हू कहिड़ो माण्हू खूनी माण्हू खूनी माण्हू उहो हिकु नए अंदाज़ में धमाकेदार एंट्री करे रहियो आहे सिंगिंग यानी कि ॻाइण जे अंदाज़ में। आज़ाद प्रोडक्शन जे तरफ़ां उनजो हिकु नओं बहितरीनु सुखड़ी एल्बम अची रहियो आहे। महिरबानी करे उन जे एल्बम खे ॾिसंदा ॿुधंदा तव्हांजा लख लाइक। ऐं हा उन मुंहिंजे प्यारे दोस्त खूनी माण्हूअ जो यूट्यूब ते ख़ादिम खोखर जे नाले सां चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट्स बि कंदा। हा ऐं हो ॿुधो 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 ऐं उहे जेका आहे न नंढड़ी टली 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 सम्झ में तव्हांखे न ईंदी घंटी उनखे हीअं दॿाईंदा जीअं उनखे घंटीअ खे दॿाईंदो न उनजी जेका बि वीडियो अपलोड थींदी तव्हांजे हिन अखियुनि जे साम्हूं ईंदी। लख लाइक कुर्ब थोरा महिरबानी।